नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जी सियासी समाजी शख्सियत एडवोकेट हफ़ीज़ अहमद मीराणी पारां कादरपुर में घोटकी जे सीनियर ऐं जूनियर वकीलनि जे एजाज़े में मच कचहरी जो एहतमाम कयो वियो। मच कचहरी में एडवोकेट सैयद अब्दुल लतीफ़ शाह, एडवोकेट वज़ीर अहमद घोटो, एडवोकेट इख्तियार अहमद लुंड, एडवोकेट गुलाम सरवर संदराणी, एडवोकेट अब्दुल रज़ाक चाचड़, एडवोकेट आसिफ अली मलिक, सईद बरकत अली शाह, अल्लाह वरायो बोजदार, लाल बख्श घोटो समेत सीनियर तोड़े जूनियर वकीलनि शिरकत कई। इन मौके ते कोठायल मच कचहरी में नाले वारे फनकार लाल बख्श टिगड़, मोहम्मद शरीफ अब्बासी ऐं ॿियनि सूफ़ी गीत गाए वेठलनि खे झूमाइण ते मजबूर करे छॾियो। इन मौके ते तकरीब खे ख़िताब कंदे सियासी समाजी शख्सियत एडवोकेट हफ़ीज़ अहमद मीराणी चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल क़दीम ऐं जंहिंजा शाहिद मोइन जे दड़े ऐं मुमल जी माड़ी जहिड़ा तारीख़ी माग आहिनि। हिन चयो त असीं सिंधी हिकु अमन पसंद क़ौम ऐं प्यार मोहब्बत कंदड़ आहियूं। हिन चयो त असीं दुनिया खे ॿुधाइण चाहियूं था त सिंधी अमन ऐं मोहब्बत जा प्यासी आहिनि। असांखे घुर्जे त असीं हिकु दुनिया खे ॿुधायूं त सिंधी महिमान नवाज़ ऐं पंहिंजी सकाफ़त सां बेहद मोहब्बत कनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।